आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में पहली कार आया मुख्तियार जरवार। साथियों, हमेशा जियां अज भी दिलचस्प और मालूमाती सवालन जवाबन सां गॾु तव्हांजी खिदमत में हाज़िर आहियूं। इस वीडियो में असां तव्हां पुछंदासीं गुजरातूं ऐं कॉमन सेंस जा सवाल। हर सवाल का पोइ जवाब ॾियण जे लाइ तव्हां वटि हूंदो 10 सेकंड जो टाइम। साथियों, जेकॾहिं इन दौरान तव्हांखे वधीक टाइम घुर्बल हुजे तव्हां वीडियो के रोके सोचे पंहिंजो जवाब कमेंट करे सघो था। साथियों, ॿुधायो त उहो कहिड़ो जानवर आहे जेको हमेशा ज़िंदा रहे थो। जवाब जेली फिश। साथियों, ॿुधायो त उहा कहिड़ी बैंक आहे जितां पैसा नाहिन मिलंदा। जवाब आहे ब्लड बैंक। साथियों, ॿुधायो त उहा कहिड़ी शइ आहे जेका उबती हुजे त हाथी ऐं जेकॾहिं सुबती हुजे त उठ थी पवे। जवाब आहे करो या लोटो। साथियों, ॿुधायो त उहा कहिड़ी शइ आहे जेका सुबुह जो साई, ॾींहं जो कारी, शाम जो नीरी ऐं रात जो सफ़ेद हूंदी आहे। जवाब ॿिली जूं अखियूं। प्यारा साथियों, ॿुधायो त उहा कहिड़ी हराम शइ आहे जंहिंखे पीअण सां सवाब मिलंदो आहे। जवाब कावड़। साथियों, तव्हां केतिरनि सवालनि जा जवाब ॾिना। पंहिंजी कीमती राय कमेंट कंदा। वधीक वीडियो जे लाइ चैनल खे कंदा सब्सक्राइब। दुआनि में यादि रखंदा। अल्लाह हाफ़िज़।